अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां है मंजर अजीज सबका पेरा शामिल कनासी हिन वक्त जूं हेडलाइंस। नंबर्स उनके पास नहीं है, नंबर्स हमारे पास है। पंजाब में भी हम चेंज लाएंगे और अपनी मर्जी की चीज। काफी वो तैयार थे, आ गए थे। रात को 12 बजे मुझे मुबारक देने आते हैं और मुबारक लेने आते हैं और सुबह को कहीं और चले जाते हैं। मैं समझता हूँ कि एस्टैब्लिशमेंट न्यूट्रल है। परवेज इलाही साहब की समझते हैं कि उनको वो बना सकते हैं। मेरी नजर में वो पीटीआई उनको बना नहीं सकती। वो वोट्स नहीं है उनके पास पंजाब असेंबली। हुकूमत के वधीक हिक झटको, कौमी असेंबली जो आज़ाद मेंबर असलम भोतानी अपोजिशन इत्तेहाद में शामिल। असलम भोतानी जो अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात खां पोइ बेएतमादी रिथ में वज़ीर आज़म इमरान खान ख़िलाफ़ वोट ॾियण जो ऐलान। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त हू पंजाब में बि तब्दीली आणींदा। परवेज़ इलाही देर करे छॾी। पंजाब जो वॾो वज़ीर इहो थींदो जंहिंखे अपोजिशन नामज़द कंदी। नंबर गेम हुकूमत वटि न, असां वटि आहे। काफ लीग हुकूमत जो साथ छो ॾिनो? इहो काफ लीग वारा ई ॿुधाए सघनि था। काफ लीग वारा राति जो मुबारकूं ॾियण आया ऐं सुबुह जो ॿिए हंधि हलिया विया। MQM बाबति सुठी ख़बर मिलंदी। बोनस में जा रहे हैं। अगर खान साहब का हिम्मत है तो वो इस वोट से भागेगा नहीं। अगर हिम्मत है तो पहला दिन पे वो वोट करा देगा। अगर बुज़दिल है तो भाग जाएगा। ये इमरान का आखिरी हफ्ता है। वो जो भी कोशिश करे, जो भी धमकी दे, कामयाबी यूनाइटेड ऑपोजिशन का होगा। भी चैलेंज करते हैं कि कौम के सामने लेकर आए, साबित करो। अवाम पहचान चुके हैं कि खान साहब का आदत है कि वो झूठे इल्जामात लगाएं। अपोजिशन नहीं, मेरे लिए ज़रदारी साहब काफी। जहां वो जाएंगे मैं उसके साथ चला जाऊंगा। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हीअ इमरान खान जो आख़िरी हफ़्तो आहे। वज़ीर आज़म कुझु बि करे ॾिसे, कामयाबी अपोजिशन खे ई मिलंदी। बेएतमादी रिथ जमा कराइण वक़्तु संदन नंबर पूरा हुआ। हिन वक़्तु तादाद घुर्बल अंग खां घणो आहे। मुस्लिम लीग नून जे अॻवान अयाज सादिक चयो आहे त हुकूमत ख़िलाफ़ वोटिंग जो हैरान कंदड़ नंबर साम्हूं ईंदो। इमरान खान ऐं पाकिस्तान गॾु नथा हली सघनि। इमरान खान मुल्क के दुश्मन खां बि वधीक नुक़सान पहुचायो। आज़ाद मेंबर असलम भोतानी चयो आहे त आसिफ अली ज़रदारी जे हुकुम ते हाज़िर थिया आहिनि। आसिफ ज़रदारी जिते चवंदो हलियो वेंदो। धमकी वारे ख़त में नवाज़ शरीफ जो नालो किरदार आहे। हुकूमत पारां धमकी वारो ख़त मिलिट्री क़यादत बैदि चीफ जस्टिस खे ॾेखारण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐं असद उमर इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ख़त में बेएतमादी रिथ कामयाब न थियण जी सूरत में वज़ीर आज़म के संगीन नतीजा भोगण जी धमकी ॾिनी वई। PDM क़यादत ऐं नवाज़ शरीफ के ख़त बाबति चङी रीति ख़बर आहे। कंहिंखे ख़दशो आहे त ख़त चीफ जस्टिस सां बि शेयर करे सघिजे थो। ख़त में सिधी रीत नवाज़ शरीफ मुलविस आहे। अमर बिल मारूफ जलसे मां साबित थी वियो त क़ौम इमरान खान सां गॾु आहे। बेएतमादी रिथ खां हिकु ॾींहुं अॻु ख़त मिलियो। ख़त जो सिधी रीत बेएतमादी रिथ सां वास्तो आहे। काफ लीग खे वॾी वज़ारत ॾियण जो फ़ैसिलो सोचे सम्झे कयो। वॾो मक़सद हासिल करण लाइ ॾुखिया ऐं वॾा फ़ैसिला करणा पवंदा आहिनि। वज़ीर आज़म इमरान खान जूं तर्जुमाननि जे इजलास में ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त पार्लियामेंट में उन करे ख़त पेश नथा करे सघूं जो अपोजिशन के स्पीकर ते भरवसो नाहे। बेएतमादी जी रिथ नाकाम थींदी। बलोचिस्तान अवामी पार्टी जे मेंबरनि राब्ता शुरू करे छॾिया आहिनि। तुर्त BAP मेंबरनि जी वापसी थींदी। ईंदड़ कुझु ॾींहनि में सूरतहाल वाज़े थी वेंदी। अगूणा जाली वज़ीर आज़म अवां त वॾा आलमी लीडर हुआ। हीअ ओचितो अवां जे ख़िलाफ़ साज़िश थी वई। लीगी अॻवान मरियम नवाज़ चयो आहे त कॾहिं सऊदी अरब ईरान में टियाकड़े, कॾहिं रूस यूक्रेन में टियाकड़ी। ओचितो छा थी वियो जो अवां ख़िलाफ़ साज़िश थी वई? अवां त ओलह जा लाडला हुआ न। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त वज़ीर आज़म खे मिलियल धमकी वारो ख़त
पार्लियामेंट में आंदो वञे, जंहिं मुल्क धमकी ॾिनी उन जे सफ़ीर खे नेकाली ॾिनी वञे। ऐं ऑस्ट्रेलिया पाकिस्तान खिलाफ वनडे सीरीज़ जी पहिरीं मैच में 7 विकेटनि ते 313 रन्सूं ठाहे वरितियूं। ट्रेविस हेल जी सेंचुरी, ज़ाहिद महमूद ऐं हारिस रऊफ़ 2 विकेटूं हासिल कयूं। क़ौमी टीम जे हदफ़ हासिल करण लाइ बैटिंग जारी। कप्तान बाबर आज़म वनडे में तेज़ तरीन 4000 रन्सूं ठाहींदड़ एशियन क्रिकेटर बणिजी।